अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, अॼु ॻाल्हाईंदासीं ख़ासि करके पिसाब पागारे जो जेको हीउ दौरो आहे हले पियो हींअर ऑनगोइंग विज़िट आहे। हालांकि हिकिड़ो हुनजो स्पिरिचुअल या रिलीजियस विज़िट आहे, इन सेंस स्पिरिचुअल रूहानी, लेकिन हुन सां जेके ॻाल्हियूं साम्हूं आयूं आहिनि, हिकिड़ो त कुझु हल्का हुन ते तनक़ीद बि कनि था। पिसाब पागारो जेको आहे ही इज़ नॉट टॉकिंग अबाउट द मेजर इशूज़ ऑफ द सोसाइटी। हिकिड़ो पासो आहे हुननि जो, उनखे हक़ आहे हुन ते। ऐं ॿियो जेको पासो आहे उहो जेके ख़ासि शयूं जेके उन दौरे सां साम्हूं आयूं आहिनि उहे पाण ॻाल्हाईंदासीं हिन में। हिकिड़ो जेको पहिरियों फैक्टर आहे जेको आउं पाण महसूसु कयां पियो कुझु ॾींहंनि खां वठी, उहो आहे हिडन पोटेंशियल। पिसाब पागारे जो ख़ासि करके इहो सम्झो वेंदो त हिननि जी जेका जमायत आहे उहा कुझु ज़िलनि या ख़ासि करके सांघड़े या उमरकोट या हेॾा थर वारे ज़िलनि ताईं महदूद आहे। पर पिसाब पागारो जॾहिं हाणे नादरन एरियाज़ में वियो आहे त उहो हिकिड़ो थ्रू आउट द प्रोविंस ऐं इंटर प्रोविंशियल जेको हिनजो पोटेंशियल आहे, ख़ासि करके बलोचिस्तान ताईं इवन हिन जो पंजाब में बि हिकिड़ो बेस आहे, पूरो रहीम यार खान या बहावलपुर ताईं हिकिड़ो जमायती बेस आहे, उहो हिकिड़ो ज़ाहिर थियो आहे। इंटर प्रोविंशियल पोटेंशियल जेको आहे पिसाब पागारे जमायत जो। ॿियो आहे ऑर्गेनाइज़ वे, मतिलबु तव्हां ॾिसंदो हिन जेके इवेंट्स आहिनि उहे तमामु ऑर्गेनाइज़्ड आहिनि। हर हवाले सां जेको आहे ही लखनि जो मजमूओ अहिड़े तरीक़े सां ऑर्गेनाइज़ कनि था, खाइण पीअण, उनजो सुम्हणु, उनजो अकोमोडेशन खां वठी करे। त उहो वैसे बि असां कुझु ॿियनि इवेंट्स में पिसाब पागारे जमायत खे ॾिसूं पिया त दे आर वेरी ऑर्गेनाइज़्ड। ऐं ऑर्गेनाइज़ अहिड़े हवाले सां आहिनि जो उहे जेको आहे उहो पिसाब पागारे जो उन जमायत जो जेको बिहेवियर आहे उहो तमामु इंस्पायरिंग आहे। ऐं ॿी ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे त पिसाब पागारो ख़ासि करके वैमन एम्पावरमेंट ऐं वैमन एजुकेशन जे हवाले सां घणो फोर्स कयो आहे। ऐं ख़ासि करके असां त कुझु शयूं ॾिठियूं आहिनि त उहे उन जमात में जेको आहे उहे जेके वैमन आहिनि, ख़ासि करके जीअं रोल मॉडल वैमन्स आहिनि, उन जा इंटरव्यूज़ कराया आहिनि जमायत में। ऐं ख़ासि करे पिसाब पागारे पाण ॿुधायो त फौजी मिलिट्री में आहिनि, ब्यूरोक्रेसी में आहिनि। मूं कुझु छोकिरनि जा इंटरव्यू ॾिठा, इटली में जेको आहे उन्हनि जो जमायत जूं छोकिरियूं पढ़नि थियूं। वैमन एम्पावरमेंट फैक्टर जेको आहे इज़ नॉट एक्सेप्शनल, मतिलबु इट्स रियली एक्सेप्शनल, हिकिड़ो मतिलबु गैर मामूली फैक्टर आहे। ऐं ॿियो जेको पिसाब पागारे जेको हिन टूर में ख़ासि करके ॻाल्हायो आहे, जेको घणा माण्हू चवनि था त इंटरनली थियो आहे, उहो कैनाल्स वारे इशू ते मूंखे हींअर ख़बर आई त पिसाब पागारे अंदरूनी तौर ते मुखनि में हिकिड़े कमेटी ठाही आहे जमात में, हुननि हुन इशू खे रेज़ करणु ऐं जेके पार्टीज़ जेके पोलिटिकल साइड ते हिन जमात सां जेकी जिदोजहद कनि थियूं, जमात में हुनखे भरपूर जेको आहे उहो किरदारु अदा करण लाइ हुन ज़ोर भरियो आहे। हुन कमेटी खे चयो त माण्हुनि खे तव्हां अवेयर कयो कैनाल्स वारे इशू ते। ऐं दुबारा रिपीट थो कयां, मूंखे हींअर हिन वीडियो करण खां थोरो पहिरियां कंहिं माण्हू हिकिड़े हल्के ॿुधायो, ऐं ख़ासि करके उहो जमायत जे बिल्कुलु वेझो, हुन ॿुधायो त पिसाब पागारे हिनखे ख़ासि करके कमेटी ठाराए करे हिन इशू खे जेको आहे हाईलाइट करणु ऐं जेके पॉलिटिकल साइड आहे, जेका प्लेटफॉर्म्स आहिनि, उन्हनि सां अलाइन रहण जो जेको आहे उहो हिन तलक़ीन कई आहे। ऐं ॿी ॻाल्हि त उहो आहे जेको ॾिसो, जेके हल्का पिसाब पागारे जी जमात आहे उन्हनि खे जेको सियासी फ्रंट से थ्रू आउट इग्नोर, रिगिंग, इलेक्शन कंपेन जे थ्रू कंहिं बि तरीक़े सां उनखे इग्नोर कंदा आया आहिनि, उहे हल्का केर बि थी सघनि था, उनजा सियासी मुखालिफ़ हुजनि या उन्हनि खे कंहिं फ्रंट से जेको आहिनि जमात खे इग्नोर करण वारा जेके हल्का आहिनि, उन्हनि खे ज़रूरु इहो महसूसु थियो हूंदो त अगरि हे पिसाब पागारो इहा ई जेका कैंपेन स्पिरिचुअल आहे उहा सिर्फ़ु इलेक्शन कैंपेन में अगरि कन्वर्ट करे छॾे, या उहा ई जेका हुनजी कैंपेन आहे जेका माण्हुनि खे गॾु करण जो जेको हुन वटि पोटेंशियल आहे, माण्हुनि खे लखे माण्हुनि खे गॾु करे ऑर्गेनाइज़ करण जो जेको हुन वटि पोटेंशियल आहे पिसाब पागारे वटि, उहो ई सिर्फ़ु हुनखे डायरेक्शन चेंज करण जो अगरि ख़्यालु अची वञे त पोइ उन्हनि जेके बि पिसाब पागारे सां जेके कंहिं बि हवाले सां मुखालिफ़ जेके क़ुवतूं आहिनि, उन लाइ इहा हिकिड़ी परेशानी जी ॻाल्हि आहे। ऐं इहो जेको हिडन पोटेंशियल आहे इहो को मामूली कोन्हे, इट्स रियली एक्सेप्शनल, गैर मामूली आहे। ऐं इन जा इन सोसाइटी जो जेको सियासी जमूद आहे उन ते बि अॻे हली करे असरु पइजी सघनि था। ऐं पिसाब पागारे जे जमात ऐं उन सां जेके सियासी फ्रंट से जेके जमायतूं गॾनि, उन्हनि लाइ हिकिड़ो मोटिवेशनल फैक्टर आहे। ऐं हिकिड़ो मोटिवेटिंग हिकिड़ो मतिलबु हिकिड़ो जंहिंखे पाण चऊं था हिकिड़ो मूवमेंट आहे, मतिलबु मोटिवेशनल मूवमेंट आहे। त उहे अॻे हली करे जंहिंमें मायूसी पकड़िजी वई ही पिसाब पागारे जे हल्कनि में, दे कैन बी सम हाउ कैन सर्ज्ड और मतिलबु मे बी दे कैन हैव द रेज़िलेंस नाउ कि यार अञा ताईं पोटेंशियल आहे सोसाइटी में। बाक़ी पिसाब पागारे वैमन एम्पावरमेंट ते ॻाल्हायो आहे ऐं लॉ एंड ऑर्डर ते घणो करे ॻाल्हायो अथई। उन खां पोइ बलोचिस्तान में हुन जेको आहे जेको मतिलबु बलोचनि जे इवन नॉट द स्पेसिफिकली राइट्स पर जनरली ह्यूमन राइट्स जी ॻाल्हि कई आहे।
त इन हवाले सां पीर साहिब जी तमामु ॻाल्हियूं ख़ुशाइंदा आहिनि। बाक़ी तनक़ीद वारनि ते को बि हक़ु आहे, उहे करे सघनि था। बाक़ी इहे हिकिड़ियूं पॉज़िटिव शयूं आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा त अॼु जॾहिं हिकिड़ो सोसाइटी जेका आहे उहा डिसऑर्डर्ड आहे, फितने जे पासे आहे, त अगरि तव्हांखे को माण्हू गॾु करे थो, ऑर्गेनाइज़ करे थो ऐं गॾिजी करे हलण जी तलक़ीन करे थो, थ्रू आउट द सोसाइटल हारमोनी जी ॻाल्हि करे थो, इहे पीर साहिब जूं पॉज़िटिव ॻाल्हियूं आहिनि। थैंक यू।